कराची मां ज़हीर अहमद मेमण जी रिपोर्ट मुताबिक़ पीपल्स पार्टी जे सीनियर साफ़ी समाजी अॻवान ऐं यूसी टे सचल जे चेयरमैन ताज मोहम्मद वसाण पीटीआई डीसी सोसाइटी पहुची इलाक़े जे समाजी शख़्सियतुनि ऐं हरदिल अज़ीज़ अॻवान इक़बाल हुसैन चरना सां मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान इलाक़े जी बुनियादी मसइलनि तालीम जे फ़रोग़, ग़रीब ऐं मुस्तहिक़ माण्हुनि जी मदद ऐं फ़िलाही मंसूबनि ते तफ़सीली गुफ़्तगू थी। ॿिन्ही अॻवाननि हिन ॻाल्हि ते इत्तफ़ाक़ कयो त इलाक़े में तालीमी शऊर आम कयो वेंदो ऐं ज़रूरतमंद ख़ानदाननि जी ख़िदमत खे वधीक तेज़ कयो वेंदो। अण मौक़े ते अहले तशरीह जे नामियारे आलिम अयाज़ कुमी, नामियारे वकील कौसर शर, फ़क़ीर इरशाद सूमरो, तालीम जे माहिर साईं सुलेमान वसाण, इम्तियाज़ वसाण, शमशाद अली बुगियो, सैयद हिज़बुल्ला शाह, एडवोकेट करम अली चना, मदद अली खोखर समेत प्रोफेसर्स ऐं दानिशवर हज़रात पिणु मौजूदु हुआ जिन हिन फ़िक्री नशिस्त में शिरकत करे पंहिंजा क़ीमती ख़याल पेश कया।